जय झूलेलाल। सभिनी सिंधियुनि खे ॿुधाईंदे मूंखे ॾाढी ख़ुशी पई थिए कि पंहिंजी सिंधी आयरन लेडी आशा चांद दीदी ऐं सिंधी संगत पाण सभिनी जे लाइ खणी अची रहिया आहिनि हिकिड़ो सुहिणो सिंधी कार्यक्रम दुबईअ में। जी हा, सिंधियत जी सोह जेको थियण वारो आहे 5 नवंबर 2023 जो आर्तवार जे ॾींहुं शेख राशिद ऑडिटोरियम इंडियन हाई स्कूल दुबईअ में शाम जो 6:30 लॻे खां, जंहिंमें मौजूद हूंदा पंहिंजा पसंदीदा ऐं मशहूर सिंधी कलाकार दिलविन हज़ारी, रॉकस्टार नील, मशहूर गायिका नरोदम मालिनी ऐं पंहिंजी पसंदीदा भाग्यश्री तरियानी, जेके कंहिं बि परिचय जी मोहताज कोन आहिनि। त ज़रूरु अचिजो। सिंधी गीत संगीत, नाच गाने ऐं खिल मश्करी सां भरपूर हिकिड़ी यादगार मन मोहींदड़ सुहिणी सिंधी शाम जे लाइ सिंधियत जी सूंह अचण न विसारजो। जय झूलेलाल।